आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त जमियत उलमा इस्लाम तालके गड़ियासीन जे अमीर मौलाना मुफ्ती सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी, सैयद ताहिर महमूद शाह अमरोटी पंहिंजे साथियुनि समेत जूनेजा दल बिरादरी जे झेड़े में क़तल थी वियल मक़तूलनि जे वारसनि सां साणनि जी रहाइशगाह ते पहुची धार धार ताज़ियतूं कयूं। ताज़ियत के दौरान मुतासिर धुरनि सां हमदर्दी जो इज़हार कंदे वाक़िअनि जा तफ़सील पिणु मालूम कया। जॾहिं त ॿिन्ही धुरनि जे मुअज़्ज़िज़ीन सां थियल मुलाक़ातुनि दौरान साणनि खे अमन में रहण तोड़े सुलह तरफ़ पेशकदमी करण जी पिणु अपील कई। नाज़रीन, धुरनि सां मुलाक़ातुनि खां पोइ वापसी ते JUI तालके गड़ियासीन जे अमीर मुफ्ती सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी ऐं सैयद ताहिर महमूद शाह अमरोटी मिर्ज़ापुर बस स्टॉप ते सच्चाई न्यूज़ के ख़ुसूसी इंटरव्यू ॾींदे चयो जा बिरादरी सां असांखे ॿुधण में आयो आहे त उन्हनि सां बि तव्हांजी मुलाक़ात थी आहे ऐं दल बिरादरी सां बि थियल आहे। उन हवाले सां छा पेश रफ़्त आहे, छा मसइला आहिनि, हज़रा इकराम नाज़रीन खे आगाह कयो। असां हिन महिल वियासीं जूनाजा बिरादरी जे तॾे ते उन्हनि जे जेके फ़ौत थी विया आहिनि टे, उन्हनि जे दुआ ऐं मग़फ़रत जे लाइ असां उन्हनि सां दुआ घुरी आहे। जमियत उलमा इस्लाम ऐं दरगाह अमरोट शरीफ़ जे तरफ़ खां, पूरी जमात जे तरफ़ खां, ऐं माहौल इंतिहाई ॾुख ऐं सोगवार वारो हुयो, कैफ़ियत हुई ऐं तशवीश जी कैफ़ियत खे असां महसूसु कयो आहे। ऐं असां जेको माहौल खे सम्झूं था त जेतिरो जल्द थी सघे ही सूरत हाल अमन अमान जे तरफ़ अचे त बहितर आहे। अच्छा सर, त अमन अमान जे हवाले सां हिन वक़्त ताईं छा पेश रफ़्त आहे, धुरनि जो छा चवणु आहे? धुरियूं जेके शइ असां महसूसु कयूं था नए अमरोट जे तरफ़ या जूनेजा बिरादरी जे तरफ़, त धुरियूं ठाह जे तरफ़ आमादा थी वेंदियूं। उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि में इहा शइ महसूसु थिए थी त धुरियुनि में ठाह जो जज़्बो मौजूदु आहे। पर हिकिड़ी शइ परेशानीअ जो बाहिस बणिजे थी त पुलिस हिन महिल ताईं जेके कार्रवाइयूं करे रही आहे उन कार्रवाइयुनि ते ॿिन्ही धुरियुनि में शिदत ऐं ताव मौजूदु आहे, जंहिंजे करे तकिड़ो ठाह थींदे नज़र नथो अचे। जेकॾहिं पुलिस पंहिंजे कार्रवाइयुनि खे जेके मतलूब माण्हू आहिनि उन्हनि ते महदूद रखे, FIR में जेके नामिनेट आहिनि ऐं जेको औरतुनि जे खंभण जो खणण जो सिलसिलो पुलिस शुरू कयो आहे, इन जे करे ॼण ॿ ई धुरियूं शिकायत करनि थियूं त पुलिस असांखे इन माहौल में तंग करे रही आहे जो असांजो औरतूं खंभे वई आहे। गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां औरतूं, उन्हनि जा मासूम ॿारड़ा आहिनि जेके खीर पिया उहे पंहिंजे माउरनि खां परे आहिनि, ऐं बाक़ी जेके असां जूं औरतूं आहिनि असां उन्हनि खे पंहिंजे घरनि में रहाए नथा सघूं। त मां जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म ते, दरगाह आलिया अमरोट शरीफ़ जे प्लेटफार्म ते ज़िलई इंतिज़ामिया खे इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं हिन खूनी मामले खे ठारणो आहे ऐं खूनी मामले खे वधीक खून रेज़ीअ जे तरफ़ वठी वञण खां रोकणो आहे त पहिरें क़दम जेको आहे उहो इहो खणिजे त ॿिन्ही धुरियुनि जे औरतुनि खे रिलीज़ कजे त हू पंहिंजे घरनि में अचनि। उन खां बाद में विच वारा माण्हू, संजीदा माण्हू ॿिन्ही धुरियुनि खे मेड़ मिनत जे सूरत में ठाह जे लाइ वेंदासीं। असांखे उमेदु आहे त असांजो मौक़ुफ़ ॿई धुरियूं क़बूल कंदियूं। इंशाअल्लाह सुहिणे नमूने सां जल्द अज़ जल्द इन मामले में असांखे अमन जी पेशरफ़ थींदे नज़र अची वेंदी। सही, जेतोणीकि औरतुनि खे गिरफ़्तार करणु या जांच जे इन पहलूअ खे नज़र रखंदे ॿियनि माण्हुनि खे ईज़ाइणु, ॿियनि माण्हुनि खे गिरफ़्तार करणु हूअं बि गैर क़ानूनी अमल आहे। त उन हवाले सां ऐं ख़ासि करे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी फ़ज़ा न जुड़े ऐं धुरियूं ठाह ते आमादा थियनि त इन हवाले सां तव्हांजी SSP शिकारपुर सां या SSP बंगश साहिबु जेको लाड़काणे जो SSP आहे उन बि इन मैटर में जेतोणीकि थोरो घणो उनजो बि आहे इन्वॉल्वमेंट, त उन्हनि सां तव्हां जेको राब्तो या राब्ते करण जी का कोशिशि या आहे हिन वक़्तु अवां उन्हनि सां कुझु मिलणु चाहींदा हुजो? मां सुबुह बंगश साहिब सां राब्ते जी कोशिशि कई पर उनजो नंबर पावर ऑफ हुयो, जंहिंजे करे मुंहिंजो बंगश साहिब सां राब्तो न थी सघियो। मां चूंकि हेॾे निकिरी आयुसि, मुंहिंजो टाइम रखियलु फातिहा जे लाइ जूनेजा बिरादरी सां, मां जमियत उलमा इस्लाम ज़िले जा 2 सीनियर साथी ASP सिटी जे तरफ़ मोकिलिया हुआ त बाबा ही औरतुनि जे खणण जो सिलसिलो बंदि कयो ऐं जेको क़ौमियत जे बुनियाद ते माण्हू खणणु शुरू कया आहिनि, जेको दल आहे त उहो खंभे वञो या जेको जूणे जो आहे त उहो खंभे वञो, इहो सिलसिलो तव्हां बंदि कयो। असां विच वारा माण्हू ॿिन्ही धुरियुनि खे ठाह ते आमादा करे वेंदासीं। जंहिं ते हुन चयो त असांखे कुझु नामिनेट माण्हू जेके आहिनि तव्हां प्रोवाइड कयो, पेश करायो त असां औरतुनि खे छॾींदासीं। उन इहा कंडीशन रखी
जंहिं ते जमीयत उलमा इस्लाम जे वफ़द उनखे इन कंडीशन खां पोइ ते हटण जी ॻाल्हि कई त तव्हां इहा कंडीशन न रखो। औरतूं हुए बि असांजे मुआशिरे जे अंदरि इज़त जो हक़ु वधीक रखंदियूं आहिनि। त असां जिते बि अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि त असां न्याणीअ खे मेड़ खणी करे वेंदा आहियूं त खूननि जा मामलात बि हल थी वेंदा आहिनि। हाणे जॾहिं हिते असां उन्हनि ई न्याणियुनि खे खंभे लाकअप में वाड़े छॾींदासीं त पोइ अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थी वेंदी। साईं मोहतरम, नाज़रीन खे इहो महिरबानी करे ॿुधायो त तव्हां जेतोणीकि ॿिन्ही धुरनि सां मिली हिन वक़्तु आया आहियो। हिन वक़्तु नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त असां मिर्ज़ापुर जे सखर लाड़काणे वारे मेन रोड ते बीठा आहियूं। त हिन वक़्तु ताईं छा धुरनि जी शिकायतूं आहिनि त घणियूं औरतूं ॿिन्ही धुरनि जूं खजी वियूं आहिनि, या माण्हू जेके आहिनि कुझु गिरफ़्तार बि थियल आहिनि या न? जोड़ेजा बिरादरी त ॿुधायो त असां जूं 5 खां 6 औरतूं जेके आहिनि उहे पुलिस जे तहवील में आहिनि। ऐं सुबुह दल बिरादरी खां इहा शिकायत आई आहे त 2 औरतूं असां जूं खंभे विया आहिनि, जंहिंमें हिकिड़ी औरत उन मक़तूल जी बेव आहे जेका पंहिंजे इद्दत में वेठी आहे, पंहिंजे मुड़ुस जे इद्दत में वेठी आहे। हाणे अहिड़ो माहौल ॾुखाए थो त पोइ मुंहिंजे ख़्याल में पुलिस कम अज़ कम अकुल खां कमु वठे। साईं, आख़िर में ॿिन्ही धुरनि खे ऐं पुलिस डिपार्टमेंट जे हवाले सां अव्हां जो पैगाम? ॿिन्ही धुरनि खे असां हथ ॿधी करे अर्ज़ु कंदासीं, झोल झले करे, त हीउ इलाइक़ो पुरअमन हुयो, उनखे वधीक ख़राबीअ जी तरफ़ न वठी वञिजे। ॿई धुरियूं इनशा अल्लाह असांजे इन गुज़ारिश खे क़बूल कंदियूं ऐं पंहिंजे ज़बान हाल सां उन्हनि क़बूल कयो बि आहे। पुलिस खे असां वरी बि इहा गुज़ारिश कयूं था जो कि पुलिस इंतिज़ामिया आहे, इंतिज़ामिया खे असां इल्तिमास बि कंदासीं, गुज़ारिश बि कंदासीं, हुजत बि कंदासीं त बदअमनीअ में पुलिस ख़ुदि परेशान आहे ऐं बदअमनी वधंदी त पुलिस जे लाइ मसाइल बि वधंदा। बदअमनीअ जे खे ख़तमु करण जे लाइ, अमुन जे तरफ़ अचण जे लाइ जेको पहिरियों क़दम आहे उहो औरतुनि खे रिलीज़ करण जो आहे ऐं क़ौमियत जे बुनियाद ते कार्रवाई न करणु आहिनि। औरतुनि खे रिलीज़ कयो ऐं क़ौमियत जे बुनियाद ते कार्रवाई न कयो। नामिनेट माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ निगोसिएशन करे सघिजे थी, ॿिन्ही धुरनि खां उहे माण्हू घुरी सघजनि था, वठी सघजनि था। मोहतरम साईं सैयद ताहिर महमूद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं मोहतरम, अव्हां जेको ॿिन्ही धुरनि खे ऐं ख़ासि करे हिन जेको झगड़ो थियो आहे ऐं एॾो सारो जाननि जो नुक़सानु थियो आहे, इन विच में जेके पुलिस जा रवैया आहिनि उहे केतिरे क़दुरु असरअंदाज़ थिया आहिनि? महिरबानी करे नाज़रीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं, अमुन ॾाढी ज़रूरत जी शइ आहे। हिन वक़्तु असांजो इलाइक़ो पहिरियों त ॾाढो अमन में हुयो। हींअर हिननि क़त्ल थियण जे करे ॾाढो बदअमनी जे तरफ़ असां परेशान आहियूं जो असांजो इहो इलाइक़ो बदअमनी जी वर न चढ़ी वञे। उन जे करे असां कोशिशूं बि कयूं था पंहिंजे तौर ते दरगाह जी तरफ़ां बि, त ॿिन्ही धुरनि ॾे विया बि आहियूं। उन्हनि जे लाइ जेको आहे सो कोशिशि कयूं था त हिते अमन थिए, उन्हनि खे अमन में रहण जी अपील बि कई आहे असां। पुलिस डिपार्टमेंट जेको हिन वक़्तु क़ौमियत जे बुनियाद ते माण्हू जेको आहे अरेस्ट करे रही आहे, ख़ासि करे औरतुनि खे बि उन्हनि जेको आहे गिरफ़्तार कयो आहे, त उन में वधीक शिदत अचण जो हिकिड़ो ख़दशो आहे। त तव्हां पुलिस डिपार्टमेंट जे अहिड़े कुदे अमल खे कहिड़ी नज़र सां ॾिसो था? बिल्कुलु साईं, हिन वक़्तु मां धुरनि खां वधीक ज़िमेदारी पुलिस जे मथां आइद कयां थो। त धुरनि में एॾी का शिदत न आहे जेतिरी मूंखे लॻे थो त हिन वक़्तु पुलिस जेको आहे सो पंहिंजे अहिड़नि ग़लति क़दमनि जे करे इन माना मामले खे अञा वधीक शिदत जे तरफ़ वठी वञण में पुलिस जो मूंखे किरदारु लॻे थो। त जीअं औरतूं इज़त जो लहिणो उन्हनि जो हक़ु आहे, कहिड़ी बि धुर जी हुजे उहा औरत इज़त लहे थी मिलनि औरतूं। ऐं असां पुलिस खां मुतालबो कयूं था त इहा औरतूं ॿिन्ही धुरनि जूं वापसि करे ऐं बक़ाया जेके नामिनेट माण्हू आहिनि उन्हनि ते जेको बि पंहिंजो उन्हनि जो मामिलो आहे उहो करनि। साईं मोहतरम, ॿियूं जेके असांजो हितां जो सियासी धुरियूं आहिनि, ख़ासि करे असांजो MP आहे, MNA आहे, उहे बि इन धुरनि जे ठाह में को किरदारु अदा करे सघनि था? बिल्कुलु, सियासी धुरनि जे मथां वॾो फ़र्ज़ु आयद थिए थो त उहे इन धुरनि में ठाहिण जे लाइ जल्द खां जल्द उहे इन मैदान में अचनि ऐं इन ख़ैर में पंहिंजो हिसो शामिलु करनि त जीअं जल्दी खां जल्दी इन बाहि खे विसाए सघिजे। सही मतिलबु जेकॾहिं हीअ सूरत हाल रही पुलिस जे हवाले खां, पुलिस डिपार्टमेंट जे हवाले सां अहिड़े क़िस्म जो रवैयो बंदि न थियो त अव्हांजो छा लाइ आहे? ज़ाहिर ॻाल्हि आहे, जेकॾहिं सूरत हाल इहा बरक़रार रहे थी त पोइ हिन इलाइक़े जी जेका सिविल सोसाइटी आहे, जेको मुआशरती निज़ाम आहे, आम माण्हू आहिनि जेके अमुन जे ख़राबु थींदड़ सूरत हाल मुतासिर थींदा, असां उन्हनि सां गॾिजी करे जमात जमीयत उलमा इस्लाम ऐं दरगाह अमरोट शरीफ़ जे तरफ़ खां एहतिजाज जो हक़ु महफ़ूज़ रखूं था। बहितर आहे त पुलिस उन गिरफ़्तार औरतुनि खे आज़ादु करे ऐं क़ौमियत जे बुनियाद ते तरफ़ैन को जेके माण्हू गिरफ़्तार थिया उन्हनि खे आज़ादु करे, नामिनेट माण्हू आहिनि उन्हनि जो मुतालबो पुलिस जो हक़ु आहे, उहे माण्हू उनखे मिलनि बि था, मिलिया बि आहिनि। बाक़ी ग़ैर ज़रूरी गिरफ़्तारियूं पुलिस बंदि करे।
ॿी सूरत में ज़ाहिर आहे पोइ इलाइक़ो पंहिंजे अमन जे लाइ एहतिजाज जो हक़ु रखे थो महफ़ूज़। बिल्कुलु असां एहतिजाज जे लाइ काल बि ॾींदासीं अगरि अहिड़ी सूरत हाल थी वई त। पुलिस जी जेकॾहिं सुस्ती रही त असां बिल्कुलु सिविल सोसाइटी दरगाह जमात जी तरफ़ां असां एहतिजाज कंदासीं। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।